अदा जीअं त हीअ महफ़िल तव्हां ॾिसी रहिया आहियो, शेरनि सां बेतनि सां डोरनि सां पंजनि पाकनि जे सना सां बिजली असांजो जेको मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी आहे वो हिमायत हौसला अफ़ज़ाई करे रहिया आहे। असांजो अनाउंसमेंट सर आहे ऐं असां तव्हां दोस्तनि खे भाउनि खे इहा वज़ाहत कंदासीं त तव्हांजो जेको बि कारोबार आहे, जेको बि हुनुर आहे, पंहिंजे हुनर जी वर्खा कयो। जीअं असां महिनत था कयूं, मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल ते पंहिंजी महिनत करे रहियो आहे ऐं उहो पंहिंजे हौसला अफ़ज़ाई सां तोखे मूंखे हर कंहिंखो ॻाल्हि आहे, कंहिंखो कंहिंखो कहाणीअ कंहिंखो डोरा बेता तव्हांजो बि जेको कारोबार आहे उन जी हौसला अफ़ज़ाई कयो, उनखे ज़ाहिर कयो, चैनल ठाहियो, महिनत कयो। जीअं असांखे मान मिले थो, इज़त मिले थी, तव्हांखे बि इज़त मिलंदी। जेकॾहिं को मोटरसाइकिल जो दुकान आहे उहो पंहिंजी मोटरसाइकिल ठाहे थो ऐं उनखे तयार थो करे त उहो पंहिंजी वज़ाहत करे। जेकॾहिं को नलके वारो आहे उन जो आहे त उहो पंहिंजी हौसला अफ़ज़ाई करे, उहो पंहिंजो कारनामो ॾेखारे। जेकॾहिं को ॿियो वापार वारो माण्हू आहे, मतिलबु त हुनुर कहिड़ो बि लिकायो न, दुनिया में ज़ाहिर कयो, मोकिलियो, इंशाअल्लाह उनजो तव्हांखे फल मिलंदो। महिरबानी करे, छो त असां त हिन ते कमु कंदा था अचूं, ॿियो साल आहे, असां ॼातल सुञातल आहियूं, आवाम जा असां लिखियल कोन आहियूं ऐं हिन में जेका बि असां ॻाल्हि कंदा आहियूं, हक़ कंदा आहियूं, सही कंदा आहियूं, ग़लति न कंदा आहियूं। छो त हिते तव्हां ॿुधो था हिन जी अॻिते वर्खा थींदी आहे, जांच थींदी आहे, हिन जो तबसरो थींदो आहे, सिंधीअ में बि थींदो आहे, हिंदीअ में बि थींदो आहे, अंग्रेजी में बि थींदो आहे, अरबीअ में बि थींदो आहे। इन करे तव्हां जेको बि कुझु कमु कयो, जेको बि कुझु ॻाल्हायो, पंहिंजो अॻिते निकिरण जी कोशिशि कयो, महिनत कयो। बाक़ी जेको ई वक़्तु हले थो तव्हां ॾिसो था त केरु बि कंहिंजो कोन्हे, सभु को पंहिंजो करे, पंहिंजो खाए। महिरबानी। इज़हार कयो जेको बि दुनिया में हले थो या वहे थो या अॼुकल्ह जेको बि हुनजे हिसाब सां निस्बत सां आहे, भाउ न वञो भाउ खे, न भाउ खे वञो भाउ, भाउ न वञो भाउ खे, न भाउ खे वञो भाउ, भाउ दुखी थियो भाउ खां, न भाउ सुञाणे भाउ, भाउ खणाए बंदूकूं अॼु बीठो मथऊं भाउ, भाउ न आयो भत में, न भेण खे आंदो भाउ, भाउ मलूक भाउ, अहिड़ा भाउर अथई भरिजल। रत न वणे रत खे थो रोवां, रत रत मिली रत सां थियो राज सॼो ई रत, रत वरंदी आहे रत ॾे, पर छो हीअ रात न वरी रत, रत विढ़े पे रंग सां जो रत छॾे वई रत, रत मलूक रत, पर रत न मिली रत सां। सनासुने थी साईं जी जेको पाक धणी परवर ऐं अवल तारीफ़ अल्लाह जी जेको ॾेहन जो ॾातर, ॿियो सूहे थो सरताज नबी जेको अड़ियन जो आधर, त कीअं हाणे छॾाई दाम मां जिथे बिन हुयो पर, अली मौला इल्म जो मुंहिंजे दिलि पर चयो आहे दर, हज़रत इमाम हसन खे कीअं ज़ालिम ॾिनो हो ज़हर, पर हज़रत इमाम हुसैन सां कीअं कुफन कयो हो कहर, शहज़ादो शेर शहीद थियो मुंहिंजो इमाम अली अकबर, अब्बास अलम बरदार मुंहिंजो कुर्सी पियो कूंदर, पर कासम घोट कुर्बान थियो जंहिं पुञायो असगर, औलाद अमन जाम जे जो कुफन कयो कोन कदर, इमाम ज़ैनुल आबिदीन मुंहिंजो सैद थियो साबिर, के करबल मां ॾिसी न रोयो नींगर, लानत शमर यज़ीद ते जो रंजायूं रहबर, विञायूं दीन दुनिया ते मुंहिंजो ईज़ायूं अनवर, कहिड़ो थींदो क़यामत ॾींहुं मुर्दनि जो महशर, तौबा तौबा ज़ालिम न क़बूल करे कादिर, औखीअ मन अबासी चई मूंसां साणी हूंदो सरवर, हाणे न हिन ॻाल्हि जो मां ज़ाहिर करियां थो ज़िक्र, त ॿ टे ॾींहं आहिनि दुनिया ते तोखे परवर ॾिनो पाण, ख़्याल करे ॾिस ख़ुदा त छा खणी वियो सिकंदर, जेको रूह ज़मीन जो शाह हो, जेको रूह ज़मीन जो शाह हो, जंहिंजो ॾेहन में बहु डर, सो ॿ त पेर कढी कफन खां सो ॿ गुण हज़रत सुलेमान जो हाकार, जंहिंजो वॾो ज़ोर ज़बर हुकूमत कंदो हो देवन ते, हुयो देवन जो दिलबर, पर 16 कोह तख़्त सुलेमान,
जते चिड़ी दींदो हुई चक्कर पर जिन परीअ में जान बजो या एडो यो असर अबरकाए कातला के ये के जो काफर तम तो अल्लाह अबाबील फकीर राह का जे लोहे छयो लश्कर पत्थरन सा फरला करे माने ना मुनकर ममदाई आए मिटे तके फिर मस्तूम करन शीन कान फरियाद दा टुके जो टक्कर सोने की सीर में जय कान मोह जी मेहर कवरो ॾाढो कम करे वही चाहे चने सन तस्वीर के सिक पढ़न जी का कान में से के हल सै पर तरी समझ से जे के बदियल बेखबर शारदन शहजादे की हलायो हुई रखान हुनर के मुल्क छड़े महबूब करे थे जान को जादू कर अदायरा लख नडे या बंदा छड़ पावर या पूरी वडाई कम नहीं दई तू मिठा आई मुसाफिर इता हजो बींदे एक नो छड़े पांचो सान सख्त सामे जो तो बुझई कारो म कनक उते नहीं धरी दई धूर में जथे बंदा थई बन उते कासद दई कहा दे मिली करलो खणी कर हर मारी दई हर जारी दई उठी कोड़े कर खबर खणी पिता पुछंदई सा वकर देई बर थोड़ी सामी थी दे खामी बुधी दम दचर त मुंह तो कबल अंत मुंह तो मरण खा के मर आए पाक अल्लाह के मिली प्यारो पैगंबर सदके पांजे सोने जैसा के दुख न दींदो दातर पढ़ो पाक कलमो मुसलमान साबित सरासर त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो चो हमद सदा हर को मदीने जो मुनर कदो मार बन के ताड़ी बाबा ताड़ी ऐ इधर अमरु आदम कराइंदो दुआ करना अदा जी त ही असांजो यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी जो तव्हां जे साम्हूं जेके बि असांजा कहाणीकार ऐं अनाउंसमेंट हुया तव्हांजे साम्हूं मुज़ाहिरो करे रहिया तव्हां पाण ॾिठो असां हुनजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांखे हुननि हौसला अफ़ज़ाई ॾिनी आहे ऐं अहमियत ॾिनी आहे ऐं अहिड़ी तरह असां पंहिंजे ज़हन खे दिमाग़ खे उजागर करे ऐं अॻिते निकिरण जी कोशिशि कंदासीं जीअं अॻिते निकिरी विया आहियूं तीअं वरी बि कंदासीं पंहिंजे महिनत सां तव्हां दोस्तनि खे भाउनि खे मां गुज़ारिश थो कयां त तव्हां इन सां तावण में अची तव्हां बि पंहिंजूं कहाणियूं हुजनिव हमदर्दीअ जूं के ॻाल्हियूं हुजनिव के टोटका हुजनिव के कारोबार हुजनिव जेको बि मसाला अथव तव्हां रिकॉर्ड कराए सघो था मुश्ताक परदेसीअ जे चैनल ते उहो तव्हांजे रिकॉर्ड करे मथे मोकिलींदो इंशाअल्लाह तव्हांखे पूरी दुनिया ॾिसंदी ऐं थी सघे थो तव्हांजे इन ॻाल्हि हुन माण्हू खे माण्हू नसीहत में पिराइनि ऐं सम्झनि एक शहर आहे हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयमि अफ़सोस वेचारी लुटिजी वई हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयमि अफ़सोस वेचारी लुटिजी वई अहिड़ा त अची कंहिं वार कया हिकु कूक करे पोइ बुटिजी वई शायद चेत रात अची कंहिं वार कया हिकु कूक करे पोइ बुटिजी वई थियो दिल जो मुंह ते बि अहिड़ो असर थी आम त ज़िंदा लाश वयुसि जंहिं मुखड़ीअ मां हो गुल थियणो सा नेठ खिदा में घुटिजी वई रात अची कंहिं वार कया हिकु कूक करे पोइ बुटिजी वॾा वॾा हाकिम तबीब आया उन्हनि चयो त छा थियो आहे उन्हनि नौज़ ॾिसी चयो जिंदा त उदासी आया मगर का हसरत बाकी कान बची जिंदा त उदासी आया मगर का हसरत बाकी कान बची जा शराब विसल जी दिल प्यासी सा खून जिगर सा मिटजी वई रात अची कंहिं वार कया हिकु तव्हां दोस्तनि जी साथ रहे भली आयो भला पई दोस्तो चए त यारी रखी त यार थी न त भॼी बेज़ार थी सूर शक्तियूं सदमा हिन में बेहद वॾा भार अथई नीह उन्हनि नादर लिखाया लखे लाचार थी इश्क संजे आज़ार जा पक्का हे पार अथई जंहिंजी दिलि कढई दिलि पर त तकिड़ो आचार थी लिखा नालो मां चए वञे हिकदमि हक़दार थी इहो वरियन जो वहिंवार अथई पोइ खिली लॿाए जाए खोखर हाणे असां तव्हां सभिनी दोस्तनि खे इल्तिजा था कयूं अचो वञो तव्हांजी जेको आहे थो फोटू भरजनि
अचो अचो हवा थोड़ी मां छा हेते भी तो के बनो बड़ी तारीख का दी करा हवा बाकी स्टेट ते अदा हाणे असांजो जीअं त अॼु प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ जे पतो टेम ख़तम थी वियो वरी जेकॾहिं ज़िंदगी रही हयाती रही त असांजो अनाउंसमेंट जेको आहे मोहम्मद सिद्दीक़ सोलंकी बिजली ऐं यूट्यूब चैनल जेको आहे मुश्ताक परदेसी ऐं आयल महिमान दोस्त जेके बि असांजा आहिनि उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं वरी बि अॻिते अलाह कंदो हयाती जे हिसाब सां अहिड़ा मेला ऐं मुलाक़ातूं कंदासीं ऐं कहाणियूं ऐं ॻाल्हियूं ऐं वरी अहिड़ा तोहफ़ा माणींदासीं खैर जी दुआ तव्हां सभिनी खे इंतज़ारु कंदासीं हिन आख़िर में खैर जी दुआ ऐं चैनल वारनि जी बि दुआ रब करीम असां जेको कयो अता फरमा ऐं हिन चैनल खे जेको आहे सो अॻिते वधाए ऐं असां तौफ़ीक़ ऐं ताक़त अल्हम्दुलिल्लाह